NGO पारां ॿोॾि मुतासिरनि लाइ मिलियल 11 टेंट खसण जी कोशिश ते तपेदार पंहिंजे ॿिनि पुटनि समेत कुहाड़ियुनि सां हमिलो करे हिकु औरत समेत 4 ॿोॾि मुतासिरनि खे ज़ख़्मी करे छॾियो। हिकु औरत जी आङुर कटिजी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर केसर राजा राजपूत मूजिबि झुॾे वेझो बिस्मिल्ला कांटो जे ॻोठ रमज़ान ख़ुश्क में ॿोॾि अचण बैदि ॻोठ ख़ाली करे पंहिंजे ख़ानदान सां रोड ते वेठल मुतासिर ख़ुदा बख़्श ख़ुश्क ऐं संदसि घरवारी मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में वकील एडवोकेट नज़ीरा सुमरो जी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। दरख़्वास्त में हुन चयो त गुज़िरियल राति जो NGO तरफ़ां 11 टेंट मिलिया। तपेदार शौकत ख़ुश्क टेंट खसण जी कोशिश कई। मुहमारी बाद तपेदार ॿिनि पुटनि बिलावल ऐं रावल सां गॾिजी मथनि कुहाड़ियुनि जा वार कया, जंहिंमें पीरसन नसीम गुल ऐं गुल परवेज़ समेत 4 माण्हू ज़ख़्मी थिया। ॿोॾि मुतासिरनि वाक़िए में मुलविस तपेदार ऐं संदसि पुटनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। गाजी खावड़ वेझो नौजवान गैस्ट्रो विघे फ़ौत थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शिराज हुसैन गारही मूजिबि ॻोठ ड्रिब कोड़ो जे रहवासी नौजवान मीर मोहम्मद वल्द मोहम्मद रोशन चांडियो गैस्ट्रो विघे फ़ौत थी वियो। फ़ौती जे वारसनि ॿुधायो त हू धामरा वाह जे कप ते बेयारो मददगार वेठल आहिनि। सिहत जूं सहूलियतूं न हुजण सबबि संदन नौजवान फ़ौत थी वियो आहे। खैरपुर में मीर बिरादरी पारां नौजवान जा कातिल गिरफ़्तार करण लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि एहतिजाज जी अॻवानी मीर रियाज़ हुसैन टालपुर, मीर आशिक टालपुर, मीर सरफराज़, मीर शाकिर, मीर जमील टालपुर ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 10 ॾींहं अॻु B सेक्शन थाणे जी हद निज़ामाणी मोहल्ले में मिल्कियत जे मामले तां जवाबदार घर में दाख़िल थी गोलियूं हणी मीर इक़बाल हुसैन टालपुर खे क़त्ल करे फ़रार थी विया। जवाबदारनि मीर सदाम हुसैन, मीर ज़वार हुसैन, मीर अता मोहम्मद उर्फ़ ज़ुहैब ऐं ॿिनि नामालूमनि ख़िलाफ़ B सेक्शन थाणे ते केस दाख़िल करायो आहे, पर B सेक्शन पुलिस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। सखर में आबपाशी खाते इंतज़ामिया जी नाअहली सबबि बेराज वारे गुज़रगाह वारे रोड में खॾा पइजी विया। टुटल रोड तां मिटी उॾामण लॻी हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर गफ़ूर शेख मूजिबि हुन सिलसिले में सिंध जी मुइशत में करंघे जी हॾी जी हैसियत रखंदड़ सखर बेराज इंतज़ामिया जी नाअहली जे वर चढ़ी वियो। सखर बेराज ते ठहियल रोड में खॾा पइजी विया आहिनि। रोड भॻल टुटल हुजण करे रस्ते तां ईंदड़ वेंदड़ माण्हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में आबपाशी खाते जे ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि सखर बेराज इंतज़ामिया खे मरम्मत ऐं रिपेयरिंग जी मद में हर 3 महीननि में 1 करोड़ 70 लख रुपया मिलंदा आहिनि, जेके हड़प कया वञनि था। टंडो आदम में समाजी अॻवान ऐं PP डेरा ग्रुप सां लाॻापियल सुल्तान ख़ासि अली जी मार्फत कराची जे समाजी तनज़ीम पारां बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि में राशन विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिबि टंडो आदम में समाजी अॻवान ऐं PP डेरा ग्रुप सां लाॻापियल सुल्तान ख़ासि अली जी मार्फत कराची जे समाजी तनज़ीम गियर ट्रस्ट पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 100 खां वधीक बरसाति मुतासिरनि में राशन जा कटा ऐं मच्छरदानियूं विरहायूं वयूं।